अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तकरार ड्रामे जे हवाले सां बहितरीन अपडेट मूं आंदी आहे। जी हाँ दोस्तों, तकरार ड्रामे जी अचण वारी एपिसोड में छा वाकई मूसा जेका मूमल जा दुश्मन उनखे ख़त्म कंदो? छा मूमल पंहिंजे दुश्मननि खां प्लान वठण जे लाइ मूसा खे इस्तेमालु कंदी? जेका उन शादी कई आहे इन जो रिज़ल्ट अॻिते हली छा निकिरंदो? छा सिजावाल ख़ान खे मूमल मराईंदी, मूसा जे हथां उन्हनि जो दुश्मन बणाईंदी? बिल्कुलु दोस्तों, इन नंढड़े वीडियो में अॼु वॾियूं अपडेट आंदियूं आहिनि। तकरार ड्रामे जे हवाले सां बि कुझु ॿिया सोप सीरियल जेका नवां अची रहिया आहिनि उन्हनि जे हवाले सां बि इन नंढड़े वीडियो में आख़िर ताईं तव्हां इन वीडियो खे ॾिसो ऐं तव्हांजे कम जी ख़बर दोस्तों इन में असां आंदी आहे। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, पहिरीं ॻाल्हि त मूमल जॾहिं सिजावल ख़ान मूमल खे हवाले कयो नवाब ख़ान जे ॻोठ में ऐं उन नज़र बंदि करे छॾियो नवाब ख़ान मूमल वारनि खे, लेकिन मूमल अहद कयो त मां उन ताक़तवर सां माण्हू सां शादी कंदुसि जेको मुंहिंजो बदिलो वठंदो ऐं जंहिंखे मां इस्तेमालु करे सघां। ऐं मूमल जी भेण इहा ॻाल्हि कई ताक़तवर माण्हू उहो हिन टाइम जेको मूसा आहे, ऐं उन टाइम उन अहद कयो त मां मूसा सां शादी कंदुसि ऐं ईअं ई थियो, मूसा सां शादी कई। लेकिन हाणे ख़बर छा कई, मूसा खे पहिरीं राति मूसा खे जेको आहे सिधी ॻाल्हि कई मूमल त जेको मुंहिंजी मतिलबु इज़त में बुरी नज़र विझंदो मां उन खे जेको आहे तोखे ॿुधाईंदुसि, तूं ॾिसां उन सां छा थो असरु करीं। ऐं मूसा जज़्बाती आहे, मूसा इहा ॻाल्हि कई त मुंहिंजी इज़त आहे, तूं अगरि को ईअं कंदो त मां उन खे तहस नहस करे छॾींदुसि, कंहिंखे ताक़त बि न आहे। मूमल इहो ई चाहे पई त मूसा मुंहिंजी हा मां हा मिलाए। हाणे उहा अॻिते छा कंदी, जेको आहे मूसा खे इस्तेमालु कंदी, जेका जेका उनजा दुश्मन आहिनि ऐं मूसा खे ॿुधाईंदी हिन मूंखे ग़लति ॻाल्हायो आहे, हिन मूंखे हीअं चयो आहे, हिन मूंसां मुस्तक़बिल में हीअं कयो। ऐं मूसा अखियूं बूटे उन ते एतबार कंदो, जे मूसा एतबार न कंदो त उहो पहिरियों चवंदी मां तोखे पहिरीं राति चयो हुयो मुंहिंजी इज़त जो मुहाफ़िज़ तूं आहे, लेकिन तूं हाणे ईअं करें थो। पोइ मूसा खे मजबूरन क़दम खणणो पवंदो, पंहिंजे दोस्तनि जे ख़िलाफ़ बि दुश्मन जे ख़िलाफ़ बि, जीअं मूमल चवंदी मूसा उहे कंदो। ऐं सिजावल ख़ान जे साम्हूं मूसा खे इहा मूमल अची बीहाईंदी ऐं पोइ सिजावल ख़ान चवंदो हीउ छा थो करे तूं? मूसा सभु दोस्त चवंदा, लेकिन मूसा चवंदो न, सिजावल सुठो न आहे। नवाब ख़ान जे बग़ल में मूसा वेठो आहे हिन टाइम, ऐं नवाब ख़ान इहो ई चाहे थो त मूसा ख़िलाफ़ु थी वञे सिजावल जे। ऐं पोइ ईअं ई थींदो, मूसा नवाब ख़ान गॾिजी करे सिजावल ख़ान जे ख़िलाफ़ु थी वेंदा ऐं वक़्तु त उअं ई भावल खे भरी वेठो आहे। ऐं जॾहिं वरी भावल वरी जेको आहे सिजावल ख़ान ॾे वेंदो ऐं वक़्तु उनखे भराईंदो त जेको आहे तुंहिंजी धीउ खे इन पनाह ॾिनी आहे, मीर खे बि इन पनाह ॾिनी आहे। ऐं पोइ जेको आहे सिजावल ख़ान जे मथां भावल बि कावड़जी वेंदो ऐं भावल जे कावड़ बि जाइज़ त हूंदी, लेकिन भावल जे पोयां वक़्तु शैतान कुल्हे ते वेठो हुजे, जॾहिं पोइ कंहिंखे ताक़त आहे पोइ हर कोई कुझु बि करे सघे थो। अहिड़े हिसाब सां जेको आहे नवाब ख़ान जूं 5 ई आङिरियूं गेह में हली वेंदियूं। भावल वक़्तु बि मूसा सिजावल जे ख़िलाफ़ु थी वेंदा, लेकिन भावल हिकु चकर वेंदो ऐं सिजावल खे चवंदो राणी खे मोटाए ॾे। हू मीर ऐं जेको आहे राणी खे मारण जी कोशिशि पूरी कंदो ऐं पोइ जेका जॾहिं जी कोशिशि नाकाम थी वेंदी, पोइ सिजावल हिनखे सम्झाईंदो तूं हीअ ग़लति करे रहियो आहीं, पंहिंजी धीउ खे तूं मारण जी कोशिशि करे रहियो आहीं। मां बि पंहिंजी न्याणी खे मारियो, अॼु ताईं पछतायां थो पियो ऐं मूंखे हू सुपिननि में ईंदी आहे, मूंखे चवंदी आहे बाबा तूं हीअ छा कयो, मुंहिंजो कहिड़ो ॾोह हुयो, तूं बि इहो क़दम खणी रहियो आहीं। हू ॾाढो सम्झाईंदो ऐं वॾी कोशिशि कंदो सिजावल ख़ान भावल खे, लेकिन कुझु भावल जे ज़हन में ॻाल्हि वेंदी, लेकिन उन खां पहिरियां भावल इन जे वॾो ख़िलाफ़ु थी वेंदो सिजावल जे। मूसा बि, ऐं मूसा खे जेको आहे न मूमल एॾो त वरगलाईंदी, दोस्तनि सां बि उनखे विड़ाईंदी ऐं दरिया ख़ान आख़िर में इनखे कमु ॾींदो मूसा खे, जेको मूसा हिन टाइम दरिया ख़ान खां हथु पटियो आहे। लेकिन दरिया ख़ान जी बि तमामु दोस्तों जल्द शादी थियण वारी आहे। जीअं दरिया ख़ान जी शादी थींदी, पोइ तव्हां ॾिसंदव त मूसा जी थी चुका आहे, उनजी बि शादी थींदी, लेकिन उनजी शादी में मूसा कान वेंदो। लेकिन अचण वारे एपिसोड में इहे जेका मां सीन तव्हांखे ॿुधायां इहे थियण वारा आहिनि। शेर अली बि दोस्तों हिन टाइम नवाब ख़ान ते बि हथोड़ो रखी सिजावल ॾांहुं फेरे छॾियो आहे, उनजा दिमाग़ कन भरे छॾिया अथई। ऐं शेर अली बि जेको आहे चवंदो त यार नवाब ख़ान सचो माण्हू आहे त मुंहिंजो दुश्मन, लेकिन मूंसां सिधी ॻाल्हि कई अथई। सिजावल जेको आहे इहो सही माण्हू न आहे, इहे मुंहिंजे ख़िलाफ़ु वञे थो बार मां इन खे सबक़ु सेखारियां। सिजावल वरी मीर खे कुल्हे ते हथु रखी मीर खे इस्तेमालु कंदो ऐं नवाब ख़ान शेर अली जे ख़िलाफ़ु ऐं शेर अली खे सबक़ु सेखारण जे लाइ इस्तेमालु कंदो। मीर ऐं सिजावल हिकु थी वेंदा, नवाब ख़ान ऐं जेको आहे मूसा हिकु थी वेंदा, भावल ऐं बख़्त ही पार्टी। अहिड़े हिसाब सां इहा बि सिजावल ख़ान जे
ख़िलाफ़ु थी वेंदी ऐं अचण वारे एपिसोड में ॾिसंदो तव्हां शेरली जो आहिस्ता आहिस्ता पतो कटिजी वेंदो इन तकरार ड्रामे मां, हू वरी हिकु पासे थी वेंदो। ऐं तकरार ड्रामे खां अलावा काफ़ी जेको आहे सोप सीरियल अचण वारा आहिनि। दौलाबा ऐं इहो सोप सीरियल ईद खां पोइ जी धमाके सां जेको आहे न शूटिंग स्टार्ट थी वेंदी ऐं अचण वारे एपिसोड में तव्हां इहो बि ॾिसंदो तकरार ड्रामे में काफ़ी अदाकार नवां बि एंटर थींदा ऐं इहे कुझु इन मां बि आउट थी वेंदा। ऐं इहो बि तव्हां ॾिसंदो दोस्तो हर ड्रामे जी पंहिंजी लोकेशन हूंदी आहे, पंहिंजो कमु, पंहिंजी ॻाल्हि। तकरार ड्रामो ज़हर ज़िंदगी जहिड़ो नथो थी सघे, ज़हर ज़िंदगी तकरार जहिड़ो नथो थी सघे। तकरार जा जेका सीन आहिनि उहे पत्थर दिल ड्रामे खां अलॻि आहिनि, उन पत्थर दिल जा वरी हिन खां अलॻि आहिनि। हवेली ड्रामे जी कहाणी अलॻि आहे, लोकेशन अलॻि आहे, हू वरी ज़हर ज़िंदगी या तकरार जहिड़ो नथो थी सघे। ऐं मोहब्बतनि जो माॻ जी जेकी कहाणी आहे हिन सां नथी मिली सघे, तकरार जी हुन सां नथी मिली सघे। हर ड्रामे जी लोकेशन, सीन, अदाकारी पंहिंजी अलॻि हूंदी आहे। ऐं तोखे दोस्तो इहो ॿुधायां त आख़िरी तकरार ड्रामे में 2 हीरो अची बचंदा, हिकु मूसा ऐं ॿियो सिजावल। ऐं नवाब खान खे बि इहे ई जेका माण्हू आहिनि मारींदा। नवाब खान जो अंत बि इन ॿिन्ही जे हथां थींदो। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त नवाब खान गंदो थींदो सिजावल खान जो ताक़ते डोड़ाए ॻोठ में डोड़ाए घिटिन में काथे पाणी पींदो, काथे कीअं, इन खे इहे 2 ॼणा मारींदा। एंड एपिसोड बि इन ड्रामे जो रिकॉर्ड थी चुको आहे। ड्रामो आख़िर ताईं तकरार शूट थी चुको आहे। ऐं ॿी इहा ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त नवाब खान जेको आहे मूसा ऐं सिजावल जे हथां मरंदो, लेकिन थी सघे थो अॻिते हली मीर खे हिकु साइड कयो वञे, शेरली खे बि ऐं भावल बख़्त खे बि। इहे 2 हीरो सिजावल ऐं जेको आहे मूसा इहो अंत कंदा। लेकिन फ़िलहालु मूसा कठपुतली वांगुरु नवाब खान जे हथां इस्तेमालु थींदो। नवाब खान बदिला वठंदो पंहिंजा दुश्मन खां ऐं मूमल जे हथां बि। मूमल खे एक्सपोज़ कंदी अॻिते हली मूमल जी भेण। जॾहिं हू ॾिसंदी मुंहिंजी जेका भेण आहे पंहिंजो घर खे घर नथी सम्झे, जहिड़ा कराए थी, मुड़ुस खां खून ख़राबो कराए थी, ऐं मां इन खे अॻे बि तंबी कई त पंहिंजे मुड़ुस सां वञी रहिजांइ, सुठो घर कजांइ ऐं को ग़लति कमु ॻाल्हि न कजांइ। लेकिन हिन उहा ॻाल्हि न सम्झी। अॻिते हली मूसा खे उहा ई ॿुधाईंदी त तुंहिंजी जेका घरवारी आहे, माना यानी मुंहिंजी भेण यानी तुंहिंजी घरवारी सही न आहे, तोखे ग़लति गाइड करे थी, इन अॻे अहद कयो हुयो ऐं हीअ तोखां उहो पलांद पंहिंजे दुश्मन जा कराए थी। पोइ मूसा जे ज़हन में ॻाल्हि वेंदी, वाक़ई हीअ मां छा करे रहियो आहियां। पोइ जेको आहे मूसा कुझु ढरो थींदो, सिजावल खान जे ख़िलाफ़ु जेको हुयो उतां बि हटी वेंदो ऐं ॿिनि जे अॻियां जेको हुयो उतां बि हिकु पासे थी ईंदो ऐं ब्रेक ॾेई ईंदो। ऐं अचण वारनि एपिसोड में घणो कुझु थियण वारो आहे ऐं बहितरीनु सीन अचण वारा आहिनि। ऐं तव्हांखे इहो ॿुधायां त कुझु 2-3 ॿिया अदाकार फ़िलहालु वक़्ती तौरु तकरार ड्रामे में ज़ाहिर थींदा। ऐं दरिया ख़ान बि हिकु पासे थी चुको आहे, उन जी बि तमामु जल्द ड्रामे में कहाणी शादी थी वेंदी मूसा वांगुरु। जेकर मूसा उन शादी में न हूंदो शामिलु दरिया ख़ान, छो त उहे हिक ॿिए खां नाराज़ आहिनि। दोस्तो अॼु तकरार ड्रामे जे हवाले सां बहितरीनु अपडेट मूं आंदी आहे। जी हाँ दोस्तो, तकरार ड्रामे जी अचण वारी एपिसोड में छा वाक़ई मूसा जेका मूमल जा दुश्मन आहिनि उनखे ख़तमु कंदो? छा मूमल पंहिंजे दुश्मन खां पलांद वठण जे लाइ मूसा खे इस्तेमालु कंदी? जेका उन शादी कई आहे इन जो रिज़ल्ट अॻिते हली छा निकिरंदो? छा सिजावल खान खे मूमल मराईंदी, मूसा जे हथां उन्हनि जो दुश्मन बणाईंदी? बिल्कुलु दोस्तो, इन नंढड़े वीडियो में अॼु वॾियूं अपडेट आंदियूं आहिनि। तकरार ड्रामे जे हवाले सां बि कुझु ॿिया सोप सीरियल जेका नवां अची रहिया आहिनि उन्हनि जे हवाले सां बि इन नंढड़े वीडियो में आख़िर ताईं तव्हां इन वीडियो खे ॾिसो ऐं तव्हांजे कम जी ख़बर दोस्तो इन में असां आंदी आहे। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, पहिरीं ॻाल्हि त मूमल जॾहिं सिजावल खान मूमल खे हवाले कयो नवाब खान जे ॻोठ में ऐं उन नज़र बंदि करे छॾियो नवाब खान मूमल वारनि खे, लेकिन मूमल अहद कयो त मां उन ताक़तवर सां माण्हू सां शादी कंदुसि जेको मुंहिंजो बदिलो वठंदो ऐं जंहिंखे मां इस्तेमालु करे सघां। ऐं मूमल जी भेण इहा ॻाल्हि कई, ताक़तवर माण्हू उहो हिन टाइम जेको मूसा आहे, ऐं उन टाइम उन अहद कयो त मां मूसा सां शादी कंदुसि ऐं ईअं ई थियो, उन मूसा सां शादी कई। लेकिन हाणे ख़बर छा कई, मूसा खे पहिरीं राति मूसा खे जेको आहे सिधी ॻाल्हि कई मूमल त जेको मुंहिंजी मतिलबु इज़त में बुरी नज़र विझंदो मां उन खे जेको आहे तोखे ॿुधाईंदुसि, तूं ॾिसां उन सां छा थो असरु करीं। ऐं मूसा जज़्बाती आहे, मूसा इहा ॻाल्हि कई त मुंहिंजी इज़त आहे, तूं अगरि को ईअं कंदो त मां उन खे तहस नहस करे छॾींदुसि, कंहिंखे ताक़त बि न आहे। मूमल इहो ई चाहे पिए त मूसा मुंहिंजी हा मां हा मिलाए। हाणे उहा अॻिते छा कंदी, जेको आहे मूसा खे इस्तेमालु कंदी, जेका उनजा दुश्मन आहिनि ऐं मूसा खे ॿुधाईंदी हिन मूंखे ग़लति ॻाल्हायो आहे,
हिन मूंखे हीअं चयो आहे, हिन मूंसां मुस्तक़बिल में हीअं कयो ऐं मूंसां अखियूं बूटे उन ते एतबार कंदो। जे मूंसां एतबार न कंदो त हू पहिरियों चवंदी मां तोखे पहिरीं राति चयो हुयो मुंहिंजी इज़त जो मुहाफ़िज़ तूं आहे, लेकिन तूं हाणे ईअं करें थो। पोइ मूसा खे मजबूरन क़दम खणणो पवंदो, पंहिंजे दोस्तनि जे ख़िलाफ़ बि, दुश्मन जे ख़िलाफ़ बि। जीअं मूमल चवंदी मूसा उएं कंदो। ऐं सिजावल ख़ान जे साम्हूं मूसा खे इहा मूमल अची बीहाईंदी ऐं पोइ सिजावल ख़ान चवंदो हीउ छा थो करे तूं। मूसा सभु दोस्त चवंदा, लेकिन मूसा चवंदो न सिजावल सुठो न आहे। नवाब ख़ान जे बग़ल में मूसा वेठो आहे हिन टाइम, ऐं नवाब ख़ान इहो चाहे थो त मूसा ख़िलाफ़ु थी वञे सिजावल जे। ऐं पोइ ईअं ई थींदो, मूसा नवाब ख़ान गॾिजी करे सिजावल ख़ान जे ख़िलाफ़ु थी वेंदा ऐं वक़्तु त उअं ई भावल खे भरी वेठो आहे। ऐं जॾहिं वरी भावल वरी जेको आहे सिजावल ख़ान ॾे वेंदो ऐं वक़्तु उन खे भराईंदो त जेको आहे तुंहिंजी धीउ खे इन पनाह ॾिनी आहे, मीर खे बि इन पनाह ॾिनी आहे। ऐं पोइ जेको आहे सिजावल ख़ान जे मथां भावल बि कावड़िजी वेंदो ऐं भावल जे कावड़ बि जाइज़ त हूंदी, लेकिन भावल जे पोयां वक़्तु शैतान कुल्हे ते वेठो हुजे। जॾहिं पोइ कंहिंखे ताक़त आहे पोइ हर कोई कुझु बि करे सघे थो। अहिड़े हिसाब सां जेको आहे नवाब ख़ान जूं 5 आङिरियूं गेह में हली वेंदियूं। भावल वक़्तु बि मूसा सिजावल जे ख़िलाफ़ु थी वेंदा, लेकिन भावल हिकु चकर वेंदो ऐं सिजावल खे चवंदो राणी खे मोटाए ॾे। हू मीर ऐं जेको आहे राणी खे मारण जी कोशिशि पूरी कंदो ऐं पोइ जेका जॾहिं जी कोशिशि नाकाम थी वेंदी, पोइ सिजावल हिन खे सम्झाईंदो तूं हीउ ग़लति करे रहियो आहीं, पंहिंजी धीउ खे तूं मारण जी कोशिशि करे रहियो आहीं। मां बि पंहिंजी न्याणी खे मारियो, अॼु ताईं पछतायां थो पियो ऐं मूंखे हू सपननि में ईंदी आहे, मूंखे चवंदी आहे बाबा तूं हीउ छा कयो, मुंहिंजो कहिड़ो ॾोह हुयो, तूं बि इहो क़दम खणी रहियो आहीं। हू ॾाढो सम्झाईंदो ऐं वॾी कोशिशि कंदो सिजावल ख़ान भावल खे, लेकिन कुझु भावल जे ज़हन में ॻाल्हि वेंदी, लेकिन उन खां पहिरियां भावल इन जे वॾो ख़िलाफ़ु थी वेंदो सिजावल जे। मूसा बि ऐं मूसा खे जेको आहे न मूमल एॾो त वरगलाईंदी, दोस्तनि सां बि उनखे विड़ाईंदी ऐं दरिया ख़ान आख़िर में इन खे कमु ॾींदो मूसा खे, जेको मूसा हिन टाइम दरिया ख़ान खां हथु पटियो आहे। लेकिन दरिया ख़ान जी बि तमामु दोस्तो जल्द शादी थियण वारी आहे। जीअं दरिया ख़ान जी शादी थींदी, पोइ तव्हां ॾिसंदव त मूसा जी थी चुका आहे, उनजी बि शादी थींदी, लेकिन उनजी शादी में मूसा कान वेंदो। लेकिन अचण वारे एपिसोड में इहे जेका मां सीन तव्हांखे ॿुधाया आहिनि इहे थियण वारा आहिनि। शेर अली बि दोस्तो हिन टाइम नवाब ख़ान उन ते बि हथोड़ो रखी सिजावल ॾांहुं फेरे छॾियो आहे, उन जा दिमाग़ कन भरे छॾिया अथई। ऐं शेर अली बि जेको आहे चवंदो त यार नवाब ख़ान सचो माण्हू आहे त मुंहिंजो दुश्मन, लेकिन मूंसां सिधी ॻाल्हि कई अथई। सिजावल जेको आहे इहो सही माण्हू न आहे, इहे मुंहिंजे ख़िलाफ़ु वञे थो बार मां इन खे सबक़ु सेखारियां। सिजावल वरी मीर खे कुल्हे ते हथु रखी मीर खे इस्तेमालु कंदो ऐं नवाब ख़ान शेर अली जे ख़िलाफ़ु ऐं शेर अली खे सबक़ु सेखारण जे लाइ इस्तेमालु कंदो। मीर ऐं सिजावल हिकु थी वेंदा, नवाब ख़ान ऐं जेको आहे मूसा हिकु थी वेंदा, भावल ऐं बख़्त ही पार्टी अहिड़े हिसाब सां इहा बि सिजावल ख़ान जे ख़िलाफ़ु थी वेंदी। ऐं अचण वारे एपिसोड में ॾिसंदो तव्हां शेर अली जो आहिस्ता पतो कटिजी वेंदो इन तकरार ड्रामे मां, हू वरी हिकु पासे थी वेंदो। ऐं तकरार ड्रामे खां अलावा काफ़ी जेको आहे सोप सीरियल अचण वारा आहिनि। दोलाबा ऐं इहो सोप सीरियल ईद खां पोइ जी धमाके सां जेको आहे न शूटिंग स्टार्ट थी वेंदी। ऐं अचण वारे एपिसोड में तव्हां इहो बि ॾिसंदो तकरार ड्रामे में काफ़ी अदाकार नवां बि एंटर थींदा ऐं इहे कुझु इन मां बि आउट थी वेंदा। ऐं इहो बि तव्हां ॾिसंदो दोस्तो ड्रामे जी हर ड्रामे जी पंहिंजी लोकेशन हूंदी आहे, पंहिंजो कमु पंहिंजी ॻाल्हि। तकरार ड्रामो ज़हर ज़िंदगी जहिड़ो नथो थी सघे, ज़हर ज़िंदगी तकरार जहिड़ो नथो थी सघे। तकरार जा जेका सीन आहिनि उहे पत्थर दिल ड्रामे खां अलॻि आहिनि, उन पत्थर दिल जा वरी हिन खां अलॻि आहिनि। हवेली ड्रामे जी कहाणी अलॻि आहे, लोकेशन अलॻि आहे, हू वरी ज़हर ज़िंदगी या तकरार जहिड़ो नथो थी सघे। ऐं मोहब्बतनि जो माॻ जी जेकी कहाणी आहे हिन सां नथी मिली सघे, तकरार जी हुन सां नथी मिली सघे। हर ड्रामे जी लोकेशन सीन अदाकारी पंहिंजी अलॻि हूंदी आहे। ऐं तोखे दोस्तो इहो ॿुधायां त आख़िरी तकरार ड्रामे में 2 हीरो अची बचंदा, हिकु मूसा ऐं ॿियो सिजावल। ऐं नवाब ख़ान खे बि इहे ई जेका माण्हू आहिनि मारींदा। नवाब ख़ान जो अंत बि ॿिन्ही जे हथां थींदो। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त नवाब ख़ान गंदो थींदो सिजावल ख़ान जो, किथे डोड़ाए ॻोठ में डोड़ाए घिटिन में किथे पाणी पींदो, किथे कीअं, इन खे इहे 2 ॼणा मारींदा। एंड एपिसोड बि इन ड्रामे जो रिकॉर्ड थी चुको आहे। ड्रामो आख़िर ताईं तकरार शूट थी चुको आहे। ऐं ॿी इहा ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त नवाब ख़ान जेको आहे मूसा ऐं सिजावल जे हथां मरंदो, लेकिन थी सघे थो अॻिते हली मीर खे हिकु साइड कयो वञे, शेर अली खे बि ऐं भावल बख़्त खे बि। इहे 2 हीरो सिजावल ऐं जेको आहे मूसा
इहो अंत कंदा। लेकिन फ़िलहाल मूसा कठपुतली वांगुरु नवाब खान जे हथां इस्तेमालु थींदो। नवाब खान बदिला वठंदो पंहिंजा दुश्मन खां ऐं मूमल जे हथां बि मूमल खे एक्सपोज़ कंदी अॻिते हली मूमल जी भेण। जॾहिं हू ॾिसंदी मुंहिंजी जेका भेण आहे पंहिंजो घर खे घर नथी सम्झे, झेड़ा कराए थी, मुड़ुस खां खून ख़राबो कराए थी ऐं मां हिन खे अॻे बि तंबी कई त पंहिंजे मुड़ुस सां वञी रहिजांइ, सुठो घर कजांइ ऐं को ग़लति कमु ॻाल्हि न कजांइ। लेकिन हिन उहा ॻाल्हि न सम्झी। अॻिते हली मूसा खे उहा ई ॿुधाईंदी त तुंहिंजी जेका घरवारी आहे माना यानी मुंहिंजी भेण यानी तुंहिंजी घरवारी सही न आहे, तोखे ग़लति गाइड करे थी, इन अॻे अहद कयो हुयो ऐं हीअ तोखां उहो पलांद पंहिंजे दुश्मन जा कराए थी। पोइ मूसा जे ज़हन में ॻाल्हि वेंदी वाक़ई हीअ मां छा करे रहियो आहियां। पोइ जेको आहे मूसा कुझु ढरो थींदो, सिजावल ख़ान जे ख़िलाफ़ु जेको हुयो उतां बि हटी वेंदो ऐं ॿिनि जे अॻियां जेको हुयो उतां बि हिकु पासे थी ईंदो ऐं ब्रेक ॾेई ईंदो। ऐं अचण वारनि एपिसोड में घणो कुझु थियण वारो आहे ऐं बहितरीनु सीन अचण वारा आहिनि। ऐं तव्हांखे इहो ॿुधायां त कुझु ॿ टे ॿिया अदाकार फ़िलहालु वक़्ती तौरु तकरार ड्रामे में ज़ाहिर थींदा। ऐं दरिया ख़ान बि हिकु पासे थी चुको आहे, उन जी बि तमामु जल्द ड्रामे में कहाणी शादी थी वेंदी मूसा वांगुरु। जेकर मूसा उन शादी में न हूंदो शामिलु दरिया ख़ान, छो त उहे हिक ॿिए खां नाराज़ आहिनि। दोस्तों अॼु तकरार ड्रामे जे हवाले सां बहितरीनु अपडेट मूं आंदी आहे। जी हाँ दोस्तों, तकरार ड्रामे जी अचण वारी एपिसोड में छा वाकई मूसा जेका मूमल जा दुश्मन उनखे ख़तमु कंदो? छा मूमल पंहिंजे दुश्मन खां पलांद वठण जे लाइ मूसा खे इस्तेमालु कंदी? जेका उन शादी कई आहे इन जो रिज़ल्ट अॻिते हली छा निकिरंदो? छा सिजावल ख़ान खे मूमल मराईंदी, मूसा जे हथां उन्हनि जो दुश्मन बणाईंदी? बिल्कुलु दोस्तों, इन नंढड़े वीडियो में अॼु वॾियूं अपडेट आंदियूं आहिनि। तकरार ड्रामे जे हवाले सां बि कुझु ॿिया सोप सीरियल जेका नवां अची रहिया आहिनि उन्हनि जे हवाले सां बि इन नंढड़े वीडियो में आख़िर ताईं तव्हां इन वीडियो खे ॾिसो ऐं तव्हांजे कम जी ख़बर दोस्तों इन में असां आंदी आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, पहिरीं ॻाल्हि त मूमल जॾहिं सिजावल ख़ान मूमल खे हवाले कयो नवाब खान जे ॻोठ में ऐं उन नज़र बंदि करे छॾियो नवाब खान मूमल वारनि खे। लेकिन मूमल अहद कयो त मां उन ताक़तवर सां माण्हू सां शादी कंदुसि जेको मुंहिंजो बदिलो वठंदो ऐं जंहिंखे मां इस्तेमालु करे सघां। ऐं मूमल जी भेण इहा ॻाल्हि कई ताक़तवर माण्हू उहो हिन टाइम जेको मूसा आहे ऐं उन टाइम उन अहद कयो त मां मूसा सां शादी कंदुसि ऐं ईअं ई थियो, उन मूसा सां शादी कई। लेकिन हाणे ख़बर छा कई, मूसा खे पहिरीं राति मूसा खे जेको आहे सिधी ॻाल्हि कई मूमल त जेको मुंहिंजी मतिलबु इज़त में बुरी नज़र विझंदो मां उन खे जेको आहे तोखे ॿुधाईंदुसि, तूं ॾिसां उन सां छा थो असरु करीं। ऐं मूसा जज़्बाती आहे, मूसा इहा ॻाल्हि कई त मुंहिंजी इज़त आहे, तूं अगरि को ईअं कंदो त मां उन खे तहस नहस करे छॾींदुसि, कंहिंखे ताक़त बि न आहे। मूमल इहो ई चाहे पई त मूसा मुंहिंजी हा मां हा मिलाए। हाणे उहा अॻिते छा कंदी, जेको आहे मूसा खे इस्तेमालु कंदी, जेका उनजा दुश्मन आहिनि ऐं मूसा खे ॿुधाईंदी हिन मूंखे ग़लति ॻाल्हायो आहे, हिन मूंखे हीअं चयो आहे, हिन मूंसां मुस्तक़बिल में हीअं कयो। ऐं मूसा अखियूं ॿूटे उन ते एतबार कंदो। जे मूसा एतबार न कंदो त हू पहिरियों चवंदी मां तोखे पहिरीं राति चयो हुयो मुंहिंजी इज़त जो मुहाफ़िज़ तूं आहे, लेकिन तूं हाणे ईअं करें थो। पोइ मूसा खे मजबूरन क़दम खणणो पवंदो पंहिंजे दोस्तनि जे ख़िलाफ़ु बि, दुश्मन जे ख़िलाफ़ु बि। जीअं मूमल चवंदी मूसा उहे कंदो। ऐं सिजावल ख़ान जे साम्हूं मूसा खे इहा मूमल अची बीहाईंदी ऐं पोइ सिजावल ख़ान चवंदो हीउ छा थो करें तूं? मूसा सभु दोस्त चवंदा, लेकिन मूसा चवंदो न सिजावल सुठो न आहे। नवाब खान जे बग़ल में मूसा वेठो आहे हिन टाइम ऐं नवाब खान इहो ई चाहे थो त मूसा ख़िलाफ़ु थी वञे सिजावल जे। ऐं पोइ ईअं ई थींदो, मूसा नवाब खान गॾिजी करे सिजावल खान जे ख़िलाफ़ु थी वेंदा ऐं वक़्तु त उअं ई भावल खे भरी वेठो आहे। ऐं जॾहिं वरी भावल वरी जेको आहे सिजावल ख़ान ॾे वेंदो ऐं वक़्तु उनखे भराईंदो त जेको आहे तुंहिंजी धीउ खे इन पनाह ॾिनी आहे, मीर खे बि इन पनाह ॾिनी आहे। ऐं पोइ जेको आहे सिजावल ख़ान जे मथां भावल बि कावड़जी वेंदो ऐं भावल जे कावड़ बि जाइज़ त हूंदी, लेकिन भावल जे पोयां वक़्तु शैतान कुल्हे ते वेठो हुजे जॾहिं पोइ कंहिंखे ताक़त आहे, पोइ हर कोई कुझु बि करे सघे थो। अहिड़े हिसाब सां जेको आहे नवाब खान जूं 5 आङिरियूं गेह में हली वेंदियूं। भावल वक़्तु बि मूसा सिजावल जे ख़िलाफ़ु थी वेंदा, लेकिन भावल हिकु चकर वेंदो ऐं सिजावल खे चवंदो राणी खे मोटाए ॾे। हू मीर ऐं जेको आहे राणी खे मारण जी कोशिशि पूरी कंदो ऐं पोइ जेका जॾहिं जी कोशिशि नाकाम थी वेंदी पोइ सिजावल हिनखे सम्झाईंदो तूं हीअ ग़लति करे रहियो आहीं, पंहिंजी धीउ खे तूं मारण जी कोशिशि करे रहियो आहीं। मां बि पंहिंजी न्याणी खे मारियो, अॼु ताईं पछतायां थो पियो ऐं मूंखे हू सपननि में ईंदी आहे, मूंखे चवंदी आहे बाबा तूं हीअं छा कयो, मुंहिंजो कहिड़ो ॾोह हुयो।
तूं बि इहो क़दम खणी रहियो आहीं। हू ॾाढो सम्झाईंदो ऐं वॾी कोशिशि कंदो सिजावल खान भावल खे, लेकिन कुझु भावल जे ज़हन में ॻाल्हि वेंदी, लेकिन उन खां पहिरियां भावल इन जे वॾो ख़िलाफ़ु थी वेंदो सिजावल जे। मूसा बि, ऐं मूसा खे जेको आहे न मोमल एॾो त वरघलाईंदी, दोस्तनि सां बि उनखे विड़ाईंदी, ऐं दरिया ख़ान आख़िर में इन खे कमु ॾींदो मूसा खे, जेको मूसा हिन टाइम दरिया ख़ान खां हथु पटियो आहे। लेकिन दरिया ख़ान जी बि तमामु दोस्तो जल्द शादी थियण वारी आहे। जीअं दरिया ख़ान जी शादी थींदी, पोइ तव्हां ॾिसंदव त मूसा जी थी चुका आहे, उनजी बि शादी थींदी, लेकिन उनजी शादी में मूसा कान वेंदो। लेकिन अचण वारे एपिसोड में इहे जेका मां सीन तव्हांखे ॿुधायां इहे थियण वारा आहिनि। शेर अली बि दोस्तो हिन टाइम नवाब खान उन ते बि हथोड़ो रखी सिजावल ॾांहुं फेरे छॾियो आहे, उनजा दिमाग़ कन भरे छॾिया अथई। ऐं शेर अली बि जेको आहे चवंदो त यार नवाब खान सचो माण्हू आहे त मुंहिंजो दुश्मन, लेकिन मूंसां सिधी ॻाल्हि कई अथई। सिजावल जेको आहे इहो सही माण्हू न आहे, इहे मुंहिंजे ख़िलाफ़ु वञे थो बार बार, मां इन खे सबक़ु सेखारियां। सिजावल वरी मीर खे कुल्हे ते हथु रखी मीर खे इस्तेमालु कंदो ऐं नवाब खान शेर अली जे ख़िलाफ़ु ऐं शेर अली खे सबक़ु सेखारण जे लाइ इस्तेमालु कंदो। मीर ऐं सिजावल हिकु थी वेंदा, नवाब खान ऐं जेको आहे मूसा हिकु थी वेंदा, भावल ऐं बख़्त ही पार्टी अहिड़े हिसाब सां इहा बि सिजावल खान जे ख़िलाफ़ु थी वेंदी। ऐं अचण वारे एपिसोड में ॾिसंदो तव्हां शेर अली जो आहिस्ता आहिस्ता पतो कटिजी वेंदो इन तकरार ड्रामे मां, हू वरी हिकु पासे थी वेंदो। ऐं तकरार ड्रामे खां अलावा काफ़ी जेको आहे सोप सीरियल अचण वारा आहिनि। दौलाबा ऐं इहो सोप सीरियल ईद खां पोइ जी धमाके सां जेको आहे न शूटिंग स्टार्ट थी वेंदी। ऐं अचण वारे एपिसोड में तव्हां इहो बि ॾिसंदो तकरार ड्रामे में काफ़ी अदाकार नवां बि एंटर थींदा, इहे कुझु इन्हनि मां बि आउट थी वेंदा। ऐं इहो बि तव्हां ॾिसंदो दोस्तो ड्रामे जी हर ड्रामे जी पंहिंजी लोकेशन हूंदी आहे, पंहिंजो कमु पंहिंजी ॻाल्हि। तकरार ड्रामो ज़हर ज़िंदगी जहिड़ो नथो थी सघे, ज़हर ज़िंदगी तकरार जहिड़ो नथो थी सघे। तकरार जा जेका सीन आहिनि उहे पत्थर दिल ड्रामे खां अलॻि आहिनि, उन पत्थर दिल जा वरी हिन खां अलॻि आहिनि। हवेली ड्रामे जी कहाणी अलॻि आहे, लोकेशन अलॻि आहे, उहो वरी ज़हर ज़िंदगी या तकरार जहिड़ो नथो थी सघे। ऐं मोहब्बतनि जो माॻ जी जेकी कहाणी आहे हिन सां नथी मिली सघे, तकरार सां तकरार जी हुन सां नथी मिली सघे। हर ड्रामे जी लोकेशन सीन अदाकारी पंहिंजी अलॻि हूंदी आहे। ऐं तोखे दोस्तो इहो ॿुधायां त आख़िरी तकरार ड्रामे में ॿ हीरो अची बचंदा, हिकु मूसा ऐं ॿियो सिजावल। ऐं नवाब खान खे बि इहे ई जेका माण्हू आहिनि मारींदा। नवाब खान जो अंत बि इन ॿिन्ही जे हथां थींदो। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त नवाब खान गंदो थींदो सिजावल खान जो ताक़ते डोड़ाए ॻोठ में डोड़ाए घिटिन में काथे पाणी पींदो, काथे कीअं, इन खे इहे ॿई ॼणा मारींदा। एंड एपिसोड बि इन ड्रामे जो रिकॉर्ड थी चुको आहे। ड्रामो आख़िर ताईं तकरार शूट थी चुको आहे। ऐं ॿी इहा ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त नवाब खान जेको आहे मूसा ऐं सिजावल जे हथां मरंदो, लेकिन थी सघे थो अॻिते हली मीर खे हिकु साइड कयो वञे, शेर अली खे बि ऐं भावल बख़्त खे बि। इहे ॿ हीरो सिजावल ऐं जेको आहे मूसा इहो अंत कंदा। लेकिन फ़िलहालु मूसा कठपुतली वांगुरु नवाब खान जे हथां इस्तेमालु थींदो। नवाब खान बदिला वठंदो पंहिंजा दुश्मननि खां ऐं मूमल जे हथां बि। मूमल खे एक्सपोज़ कंदी अॻिते हली मूमल जी भेण, जॾहिं हू ॾिसंदी मुंहिंजी जेका भेण आहे पंहिंजो घर खे घर नथी सम्झे, जहिड़ा कराए थी, मुड़ुस खां खून ख़राबो कराए थी, ऐं मां हिन खे अॻे बि तंबी कई त पंहिंजे मुड़ुस सां वञी रहिजांइ, सुठो घरु कजांइ ऐं को ग़लति कमु ॻाल्हि न कजांइ। लेकिन हिन उहा ॻाल्हि न सम्झी, अॻिते हली मूसा खे उहा ई ॿुधाईंदी त तुंहिंजी जेका घरवारी आहे माना यानी मुंहिंजी भेण जो दरिया ख़ान में कमु पवंदो मूसा जो, अॻिते हली मजबूर थींदो मूसा दरिया ख़ान खे ज़रूरु हिकु ॾींहुं यादि कंदो ऐं दरिया ख़ान ई वरी मूसा जे कमु ईंदो। इहो दरिया ख़ान हिन टाइम जेको आहे हिकु पासे थी वियो आहे, मूसा हिकु पासे, लेकिन मीर जेको आहे सिजावल सां ई गॾिजी जेको आहे शेर अली जो मुक़ाबिलो कंदो घणे दुश्मननि जो। लेकिन मीर खे फ़िलहालु भावल ऐं बख़्त भॼाईंदा सही। जॾहिं भावल इस्पताल मां ठीकु थी ॿाहिरि निकिरंदो हिकु ॿ एपिसोड खां बाद, पोइ इन खे भॼाईंदा ऐं इन सां हालति कंदा। ऐं अहिड़े हिसाब सां दोस्तो वीडियो पुॻो आहे जो पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। शाहिद खुशो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अल्लाह हाफ़िज़।